केरा जेको बेनियाज रब सां मुकाबलो कंदो। लेकिन हकीकत इहा है त मुंहिंजा दोस्त मुकाबलो चइबो छाखे आहे? मुकाबलो चइबो छाखे आहे? अगले जे हुक्म खे धुॾण, पंहिंजी ज़ोर आज़माई ॾेखारण, इनखे मुकाबलो चइबो आहे। ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ ऐं मुंहिंजा नौजवान भाउ, उन बेनियाज रब सां केड़ो मुकाबलो कंदासीं जेको बेनियाज रब तो चवे फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। ऐं मुंहिंजा बाना, ऐं मुंहिंजा बाना, तू मुझे केड़िन नेमतुनि जी नाशुक्री करे, केड़िन नेमतुनि जी नाशुक्री कंदे। उन रब जो फरमान, या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। ऐं इंसान पुछे थो मुंहिंजो रब, ऐं इंसान उहा कहिड़ी शइ आहे जंहिं तोखे तुंहिंजे करीम रब खां परे कयो आहे, तुंहिंजे परवरदिगार खां परे कयो आहे। फलियंजुरिल इंसान मिम्मा खुलिक। ही दौर, ए नौजवान, हे दौर इन सादी तबलीग जो आहे। हे दौर अफरा तफरी फिरके परस्ती जो न आहे। तमाम थोड़ो टाइम बचियो आहे, तमाम थोड़ो। हे जुमला याद कजो, जिंदगी रही त ॾिसंदासीं, न त जेके हूंदा उहे ॾिसंदा। तमाम थोड़ो दौर बचियो आहे जॾहिं असां सभिनी खे ख़बर पवंदी त मुस्लिम ऐं कुफर जे दरमियान में कहिड़ो फ़र्क़ु आहे। छो त नेमतुनि जो क़दुरु उनखे न हूंदो आहे जंहिं वटि नेमतूं कसीर हूंदियूं आहिनि। असांजो दिमाग़ ख़राबु आहे, पर जॾहिं हिन गैर मुस्लिम असांजे गले ताईं दर ताईं पहुतो आहे, गैर मुस्लिम असांजे दरवाज़े ताईं पहुची चुको आहे, जॾहिं उहो असांजे गले में हथ विझंदो, पोइ असांखे ख़बर पवंदी त इस्लाम छा थींदो आहे ऐं मुस्लमान भाउ छा थींदो आहे। उन खां पहिरीं पंहिंजे हक़ीक़त खे सुञाण, मुंहिंजे आका जे फरमान खे सुञाण। अल मुस्लिम मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। कंहिंजो फरमान आहे जो मदीने जे ताजदार, कंहिंजो फरमान आहे मदीने जे ताजदार जो, उहो मदीने जो ताजदार, उहो मदीने जो ताजदार जंहिंजे लाइ रब क़ुरान करीम में फरमाए, वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा। मुंहिंजो सुहिणो नबी ज़ुबान तॾहिं खोलींदो आहे जॾहिं बेनियाज़ रब जो हुकुम थींदो आहे। ज़ुबान मुस्तफ़ा जी हूंदी आहे, कलाम मुंहिंजे बेनियाज़ रब जो हूंदो आहे। उहो सुहिणो नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व अस्हाबिहि वसल्लम, मुझे महबूब जे लाइ रब फरमाए, वमा आताकुमुर रसूल फखुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फंतहु। जेकी कुछ मुझो मुस्तफ़ा दे उहो वठंदा वञो, जेकी कुछ मुझो मुस्तफ़ा अता करे उहो वठंदा वञो, जंहिं शइ खां मुझो मुस्तफ़ा रोके रुकजी वञो। अल्लाह जे ज़ात बाबरकार, अल्लाह जी ज़ात बाबरकार। उहो दीन जेको आदम अलैहिस्सलाम खां शुरू कयो हो, उहो दीन जेको आदम अलैहिस्सलाम खां शुरू कयो हो, जंहिंजी शुरूआत आदम अलैहिस्सलाम खां थी, उन जी तकमील महबूब रब्बुल आलमीन ते थी। अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुम इस्लाम दीना। तफसील में न वेंदुम, बस मुख्तसर हिंट्स ॾेई थो वञा नौजवान खे। अल्लाह चवे छा थो, अल-यौम, अॼु ॾींहुं। मैदान कहिड़ो आहे? अरफात जो। अल्लाह फरमाए, अल-यौम अकमलतु लकुम, तुंहिंजे लाइ मुकमिल कयोसीं दीनकुम, तुंहिंजे दीन खे। तवज्जो, तुंहिंजे लाइ मुकमिल कयोसीं तुंहिंजे दीन खे। उहो दीन जेको आदम अलैहिस्सलाम खां शुरू थियो हो। बहरहाल मुंहिंजो मौज़ू कोन्हे, मां तफ़सील में वञण जे बजाय बस मोटण थो चाहियां। इहे ॿ जुमला तबलीग जे लाइ हैसियत में चयमि त मुंहिंजा नौजवान दोस्त उन बेनियाज़ रब सां टकर नथा करे सघूं, जंहिंजे कब्ज़े कुदरत में तो असांजी जान आहे, जंहिंजे कब्ज़े कुदरत में तो असांजी इज़त आहे, जंहिंजे कब्ज़े कुदरत में तो असांजी रोज़ी आहे। तूं असां हिक हिक पसाह जा बि मोहताज आहियूं, हिक हिक पसाह जा मोहताज हो। वो जेको मोहताज हूंदो आहे वो अंगड़ाई कोन कंदो आहे। ऐं दोस्त, हिकिड़े
अल्लाह जे बाने पंहिंजे बाबा जी हित में एहसान अली वारन खैरात कई आहे, पर ख़त्मो ॾियारण जे लाइ सदैव वॾा वॾा मौलवी परे परे खां घुराईंदो, दिलि में ख़्याल कई कॾहिं पाड़े जे सही हाजन खे बि घुराए वठां त बाबा खे ख़त्मो ॾे। आयो पाड़े जो मौलाना, ख़त्मो ॾिनई, ख़त्म शरीफ़ ॾेई मानी खाई वियो हलियो। जॾहिं वियो हलियो उन्हनि जा टेबल ते पैसा के रहिजी विया हुआ। थांव खयो ॾिठो त पैसा टेबल ते कोन हुआ। ॻाल्हि सम्झ में अचे थी? पैसा टेबल ते कोन हुआ। ज़ाल मुड़ुस डिस्कस कयो त मौलवी साहब ख़त्मो त ॾिनो पर पैसा टेबल ते पिया हुआ, उहे गुम थी विया। मुड़ुस चयो मुमकिन आहे इंसान हो, उनखे का ज़रूरत हुजे ऐं उन पंहिंजे ज़रूरत जे मुताबिक़ खया हुजनि। ज़ाल चयो ठीकु आहे, खई सही, सुठी ॻाल्हि आहे, ॿुधाए वञे त तमामु चङो हो। बहरहाल नंढड़ी ॻाल्हि हुई, थोरो पाण में बहस करे ॻाल्हि मुकमिल थी वई। 12 महीना गुज़रिया। तव्हां सां 12 महीने माइटनि खे अबे अम्मा खे यादि करण जा शौक़ीन हूंदा आहियूं। रोज़ जी त मनो थियल आहे, 12 महीने यादि कंदासीं। लेकिन इहो सोचूं त हिन ज़मानो जेको अॼु ज़मानो आहे, सुभाणे उहो न हूंदो जेको सुभाणे आहे, उहो परीहं कोन हूंदो। अॼु तव्हां सां पंहिंजे वालिदैन खे 12 महीने पिया यादि कयूं, तव्हां असांजो औलाद ॿिए साल यादि कंदो, कन्फर्म पक सम्झी छॾियो। जेकॾहिं चाहियूं था त असां पंहिंजे औलाद खां कॾहिं बि न विसरूं त पोइ असांखे बि पंहिंजे अबे अम्मा खे कॾहिं विसारणु न घुरिजे। ऐं अबे अम्मा खे न विसारण जे लाइ हिकिड़ो आसान ऐं सवलो विर्द आहे। उहो कहिड़ो? उहो आहे निमाज़। उहो आहे निमाज़। सवाल कर मूंखां, ऐं सजण साईं जा चरिया फ़क़ीर, निमाज़ जो वरी अबे अम्मा सां कहिड़ो तालुक आहे? जी मुंहिंजा दोस्त, निमाज़ खां जॾहिं बाद में आख़िर में अतहियात पढ़ी, दुरूद पढ़ी, दुआ घुरंदो हई, रब्बि जअलनी मुक़ीमस सलात व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना इग़फिर ली व लिवालिदैय व लिलमुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। हिकिड़ी निमाज़ अदा करण सां मुंहिंजो करीम रब केतिरा तुंहिंजा बार हल्का करे थो छॾे। हुज़ूर जे उम्मत लाइ दुआ तुंहिंजी थी वई, पंहिंजे औलाद लाइ तुंहिंजी दुआ थी वई, पंहिंजे निमाज़ी हुजण लाइ तुंहिंजी दुआ थी वई, गॾोगॾु अबे अम्मा जे बख़्शिश लाइ बि तुंहिंजी दुआ थी वई। जंहिंजो हुकुम आहे त पंहिंजे अबे अम्मा जे लाइ दुआऊं घुरंदा रहो। यानी फ़क़ति निमाज़ अदा करण सां, फ़क़ति निमाज़ अदा करण सां अलाए केतिरा बार लही था वञनि। अल्लाह ताला तव्हां असांखे तौफ़ीक़ अता फरमाए। अर्ज़ पे कयूं, 12 महीना गुज़री विया। मौलाना साहब खे वरी दावत ॾिनो। बाबे जो ख़त्मो आहे या अम्मा जो ख़त्मो आहे? मौलाना साहब आयो, मानड़ी खाधी, दुआ थी, रहियो न थियो मीज़बान खां। चईसि मौलवी साहब नाराज़ न थियो त हिकिड़ो अर्ज़ड़ो कयां? चई अदा चयो। चईसि अॻे साल तव्हां ख़त्मे ते आया हो? चई आयोसि। चईसि वरी नाराज़ त न थींदव न? चई न अदा नाराज़ न थींदुसि। चई असांजा पैसड़ा थोड़ा हिते रहिजी विया हुआ, तव्हांजे वञण खां पोइ असांखे उहे नज़र कोन आया। जॾहिं हुन ईअं चयो, हिन महिल ताईं त तव्हां मज़ाक सम्झी खिलियो हूंदो, पर मज़ाक करण जे मूड में बि न आहियां, मज़ाक जे महफ़िल में बि न आहियां, न वरी को मां मज़ाकी मुल्लो आहियां। जॾहिं हुन ईअं चयो त असांखे तव्हांजे वञण खां पोइ नज़र कोन आया, त हुन अल्लाह जे नेक बाने पुछियो अॼु ॾींहं ताईं नज़र कोन आया? हुन चयो अॼु ॾींहं ताईं नज़र कोन आया। त हुन कंध हेठि करे रोअण शुरू कयो। जेको ख़त्मो ॾियण आयो हो, तवजह कयो मुंहिंजा दोस्तो, उन कंध हेठि करे रोअण शुरू कयो। त हुनजे घर वारियुनि चयो यार मौलवी साहब अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे का, असां तोखे तॾहिं मुआफ़ करे छॾियो हो, असां तोखे इन लाइ थोरी था पुछूं त यार तोखे ॾुखारो कयो या तोखे तानो ॾियूं, बसि मिड़ई पुछोसीं। त हुन आलिम दीन पंहिंजा ॻोढ़ा उघंदे जी इन लाइ नथो रोआं त तव्हां मूंखे मुआफ़ कयो आहे या न कयो आहे, मां त इन जे लाइ थो रोआं त अफ़सोस आहे जो तव्हां सम्झो था त असांजे अबे अम्मा जी आख़िरत जी चङाई अल्लाह जे क़ुरान जे तिलावत में आहे।
जे जेले तवा मुखे घुरायो आ त चार कुल पढ़ी असांजे वालिदैन जे बख्शिश ला दुआ करो। उन्हनि चयो हा से जे मुखे दुख इन ॻाल्हि जो आहे त सॼो साल गुज़री वियो आहे, हे तव्हांजो मथे छा पियो आहे? चयो क़ुरान करीम। जे मुआ रोआ इन करे थो त पंहिंजे वालिदैन जे लाइ सॼे साल जे अंदरि तव्हां क़ुरान करीम खे हथ ई कोन लाथो आहे। हैरत में पइजी विया। मौलवी साहब मतलब छा आहे? जे मतलब इहो आहे जॾहिं मानी खाई मूं बस कई हुई, पैसा ॾिठम तव्हां मौजूद न हुयो, सोचम कंहिं नंढड़े ॿार जे वर न चढ़ी वञनि। मूं सोचो ई रोज़ सुबुह जो अल्लाह जे क़ुरान जी तिलावत कंदा हूंदा, मां उहे पैसड़ा खणी क़ुरान करीम जे मथां रखी छॾिया त जॾहिं सुबुह जो तिलावत कंदा त ही पंहिंजा पैसड़ा खणंदा। लेकिन अफ़सोस आहे जो सॼो साल गुज़री वियो आहे, क़ुरान तव्हां जे घर में पियो आहे, मगर तव्हां क़ुरान जी तिलावत ई कोन कई आहे। ऐ मुसलमान, ए नौजवान, किथे इहे त नाहे त तुंहिंजो असांजो हाल इहो थी वियो आहे। ऐ मुंहिंजा दोस्त, अगरि इहो थी वियो आहे त अॼु त पंहिंजे हाल खे सुधारियो, अॼु त पंहिंजे हाल ते रहम कयूं। जज़्बाती थी चवां या सादन लफ़्ज़नि में चवां, जॾहिं काबतुल्लाह शरीफ़ जे दीदार जे लाइ अल्लाह सादत नसीब कंदो आहे। ख़ुदा तव्हां सां सभिनी खे तवाफ़ काबा नसीब फरमाए। आमीन चओ। आमीन। जेके वया आहिनि उन्हनि खे ख़बर आहे, जेके न वया आहिनि ख़ुदा उन्हनि खे घुराईंदो इंशाअल्लाह ताला। उन्हनि खे ख़बर पवंदी त हिक हाजीअ जी या उम्रे करण वारे जी एहराम जे सूरत में तमन्ना वॾे में वॾी कहिड़ी हूंदी आहे त पूरी ताक़त जो ज़ोर लायां तवाफ़ जे दौरान हिजरे अस्वद जे पत्थर खे वञी चुमी ॾियो। दोस्तो ईअं जेके विया आहिनि उहे ॻाल्हाइनि, जेके न विया आहिनि ख़ुदा कंदो उहे वींदा इंशाअल्लाह, पोइ अची ॻाल्हाईंदा। तमन्ना हूंदी आहे हर हाजीअ जी एहराम जे सूरत में, हर तवाफ़ जे चक्कर में करीब थींदो वेंदो, करीब थींदो वेंदो ता त जान जो ज़ोर लॻाईंदो आहे, ताक़त जान जी लॻाईंदो आहे। छाजे लाइ? हिजरे अस्वद जे पत्थर खे चुमा। काबे जे साम्हूं बीठो आहे, हिजरे अस्वद जे पत्थर खे छो चुमी ॾियां? हिक कलमे पढ़ण वारे मुसलमान जे ईमान जी इहा निशानी आहे त ही उहो पत्थर आहे जेके हिकु दफ़ो मुंहिंजे मुस्तफ़ा लबन सां चुमियो। घणा दफ़ा? मक़सद वारी ॻाल्हि हिन जे पोयों आहे, जेके हिकु दफ़ो लबे मुस्तफ़ा लॻा। घणा दफ़ा? हिकु दफ़ो। उन हिकु दफ़ो जंहिंखे लबे मुस्तफ़ा लॻा, उनखे चुमण जे लाइ हाजी सगोरो लखे रुपया ख़र्च बि करे वियो, उम्रे वारो लखे रुपया ख़र्च बि करे, मुल्क छॾे, बच्चा छॾे वियो, जान जी बाज़ी लॻाई, पोइ नसीब थियो या न थियो, पर तमन्ना इहा हुई, ईमान हुयो त जंहिं पत्थर खे न लबे मुस्तफ़ा लॻा आहिनि, जिन उन पत्थर खे मूं गुनहगार जा चप लॻी पवंदा त मुंहिंजो रब यार जे लबन जे सदके मूंखे मुआफ़ करे छॾे। इहा तमन्ना हूंदी आहे इंशाअल्लाह, इहा तमन्ना हूंदी आहे। बाहूं ॿधी नंढड़ो अर्ज़ थो कयां, हिते को बि अहिड़ो सॼी सवन जे तादाद में दोस्त वेठा आहियो, को हिकिड़ो बि अहिड़ो जवान आहे जेको चवे त मुंहिंजे घर में क़ुरान मौजूद न आहे? कोई हिकिड़ो जेको चवे त मुंहिंजे घर में क़ुरान करीम मौजूद न आहे? ऐं मुंहिंजा दोस्त, घर में क़ुरान करीम मौजूद आहे, तवज्जह, क़ुरान करीम मौजूद आहे, लेकिन क़ुरान जो कदर मौजूद न आहे। कीअं थींदो कदर? ॿिनि जुमलनि में थो समझाई इंशाअल्लाह ताला। उन जुमलनि खे आॾो रखी करे पोइ वञी तूं क़ुरान करीम जे क़रीब थी जा। तोखे विरदनि जी ज़रूरत न पवंदी, वज़ीफ़नि जी न पवंदी, रुॻी सुहिणे क़ुरान करीम खे सीने सां लाहींदो वेंदे, ॾिस त मुंहिंजो रब तुंहिंजी तमन्ना पूरी करे थो। पत्थर त मके में ॿिया बि घणा आहिनि, हिजरे अस्वद ते नज़र छो आहे? सिर्फ़ इन करे लबे मुस्तफ़ा लॻो आहे। जॾहिं न अल्लाह जे पाक क़ुरान करीम खे ग़िलाफ़नि खे खोली, उन खां अॻु में ज़हन पंहिंजो ठाहे, कहिड़ो ठाहे? ज़हन तैयार कर त उन अल्लाह जे कलाम खे खोले रहियो आहियां, जंहिं अल्लाह जे कलाम पाक जे हिक हिक हरफ अलाए केतिरा दफ़ा
मुझे मुस्तफा करीम जे लबड़न के चुमियूं ॾेई पो ताईं पहुतो वरी जुमलो दोहराया थो इहा तमन्ना करे इहा नियत करे तू अल्लाह जे कुरान के खोल इहा तमन्ना करे तू अल्लाह जे कुरान करीम जी हिकड़ी बिस्मिल्लाह तिलावत कर ॾिस त मुंहिंजो रब तुंहिंजो बेड़ो पार करे थो या नथो करे। ऐं मुंहिंजा दोस्त कुरान शिफ़ा है कुरान रहमत आहे। सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैहि जे दरबार में हिकड़ो शख्स आयो पेट जे सूर जी तकलीफ़ खणी महबूब सुबहानी शहबाज लामकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैहि वडे आवाज सां सूरे इखलास पढ़ी पाण दम कयो हमराह जे पेट जो सूर कूड़ थी वियो। जॾहिं उहो हमरा वापस मोटियो ॻोठ में ऐलान कयईं त पेट जो सूर त ख़त्म थी वियो पर जो वज़ीफ़ो बि वठी आयो हां जंहिंखे पेट जो सूर हुजे हलियो अचे। कंहिंखे राति जो पेट में सूर थियो माण्हुनि चयो फलाणे शख़्स वज़ीफ़ो आंदो आहे विया उन वटि हिकिड़ो दफ़ो न पर जीअं क़ुरान करीम जी तिलावत सूर इखलास 10 दफ़ा पढ़े 20 दफ़ा पढ़े पियो हमराह के पेट जो सूर न पियो छॾे। ठीक बाबा छॾियो हिन मुला खे मूंखे कंहिं डॉक्टर ॾे वठी हलियो। सुबुह जो उहो माण्हू सैयदना अब्दुल कादिर जीलानी दिलबर जे दरबार में आयो। महबूब सोना कल मूंखे पेट में सूर हुयो जी बच्चा मुंहिंजा साईं तव्हां सूर इखलास पढ़ी जी बच्चा मुंहिंजा साईं राति मुंहिंजे ॻोठ में पेट में सूर पियो हमरा के मूं त 100 दफ़ा पढ़ी जीअं पढ़ां पियो तीअं दर्द वधे पियो। सुहिणे अब्दुल कादिर जीलानी हसनी हुसैनी घोट निहारे पाण फरमायो वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन। कुरान शिफ़ा है कुरान रहमत आहे पर फर्क इहो आहे त पढ़ण जे लाइ जुबान भी अब्दुल कादिर वारी हुजे त दिल भी अब्दुल कादिर वारी हुजे। ऐ मुंहिंजा दोस्त ऐ मुंहिंजा भाउ तव्हां असां वटि उहो साॻियो ई क़ुरान मौजूद आहे फ़क़त फ़र्क़ आहे हिन जुबान जो ऐं हिन दिल जो। तिलावत भी कंदा आहियूं घर वारे खे हकल में ॾिनीसीं ॿार लुड़ कयो क़ुरान पहिरे। ऐं मुंहिंजा दोस्त ईअं न कर जॾहिं निमाज़ पढ़ी तसव्वुर कर त तूं पंहिंजे रब सां कचहरी करे रहियो आहीं। जॾहिं निमाज़ पढ़ी त तसव्वुर कर तूं पंहिंजे रब सां कचहरी करे रहियो आहीं पर जॾहिं क़ुरान पढ़ी त अहिड़ा ख़्याल कर त तुंहिंजो रब तोसां कचहरी करे रहियो। इंशाअल्लाह ताला इन नियत सां इन इरादे सां असां रब जे क़ुरान जी तिलावत कंदासीं। अल्लाह जी ज़ात पंहिंजे महबूब जे सदके तव्हां असांजो बेड़ो पार फरमाए छॾींदो। हिकु दफ़ो दुरूद पढ़ त मां पंहिंजे मौज़ू ते ॻाल्हायां। सल्लल्लाहु अलैहि रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। हिकु दफ़ो वरी सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। महफिल है अज़मत सहाबा महफिल जो उन्वान अज़मत सहाबा बेनियाज रब जे कुरान करीम जो आयतों तिलावत कया हिक न ब न पर कुछ ज्यादा तिलावत कया त मुझे बेनियाज रब पंहिंजे महबूब मुस्तफा जे दीवानन सां केतिरो प्यार कयो आहे। मुझे सोने करीम रब पंहिंजे सोने कलाम मुक़द्दस में इरशाद फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ
बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदा यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन अथरिस सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील। याद रखो मुझा दोस्त, अल्लाह जे ज़ात बाबरकात ओहो नबी तो असां खे अता फरमायो जेको अग में कंहिं बि उम्मत खे अहिड़े मान वारो नबी कोन मिलियो। सुणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे बेनियाज़ रब जीअं पंहिंजे महबूब खे अंबिया में इमामुल अंबिया बनायो, इएं मुझे बेनियाज़ रब तमाम उम्मतुनि में पंहिंजे महबूब जे उम्मत खे वधीक शान वारो बनायो। मुझे सुणे करीम रब आका अलैहिस्सलातु वस्सलाम खे जीअं सरदारुल अंबिया बनायो, इएं वरी उम्मतुनि में मुझे करीम रब पंहिंजे महबूब जी उम्मत यानी तो असां गुनहगारनि खे तमाम उम्मतुनि जो सरदार बनायो। याद रख मुझा दोस्त, मुझे सुणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह अहिड़ा सहाबी ॾिना जेके अॻ में कंहिं बि नबीअ खे अहिड़े मक़ाम वारा सहाबी रब कोन ॾिना। जिन जी तारीफ़ मुझो रब क़ुरान में करे, मुझे महबूब जे इस्म सां अल्लाह शुरुआत कई त सुनो महबूब मुहम्मद मां अल्लाह जो रसूल आ। उन सां गॾु उहे जवान जेके काफ़रनि जे मथां शिद्दत करण वारा हन, उन सां गॾु जेके जवान उहे पाण में हिक ॿिए सां प्यार करण वारा हन, एतिरो प्यार करण वारा हन। तफसीर कबीर जे अंदर मुंहिंजा दोस्त अजीज इमाम राज़ी सुणे फरमायो, जॾहिं सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु दुनिया खे छॾनि था, सुणे अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम खे पंहिंजी वसीयत कनि था, ऐ सुहिणा अली जॾहिं आऊं हिन दुनिया मां पंहिंजे करीम रब जे दरबार में पहुची वञा, दफ़न थी वञे, कफ़न थी वञे, जनाज़ो थी वञे, दफ़न करण खां पहिरियां मुंहिंजे जसद ख़ाकी खे खणी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दरवाज़े गुंबज़े खज़रा जे ॿाहिरि रखी पोइ मुंहिंजे महबूब ते दुरूद सलाम पढ़ण शुरू कजो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार मां अगर मंसूरी मिले बगैर कंहिं हथ लाइण जे, अगर गुंबज़े खज़रा जो दरड़ो खुली पवे त पोइ मुंहिंजी वसीयत क़बूल कजो, मुंहिंजे जसद ख़ाकी खे मुंहिंजे महबूब जे भाकुर में हली रखजो। सुभान अल्लाह। सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ईमान ऐं अक़ीदो आहे जे इमाम अहमद रज़ा खान फाज़िल बिरेलवी रहमतुल्लाहि ताला अलैहि पंहिंजे इश्क ऐं जज़्बात जो इज़हार कंदे फरमायो, तू जिंदा है वल्ला, तू जिंदा है वल्ला, तू जिंदा है वल्ला, तू जिंदा है वल्ला,
मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले, बेशक तुझो मुझो आका तुझे साजे अखिन खां त दूरा, पर मुस्तफा गुलामन आशिकन जे सीनन खां दूर नाहे। सुभान अल्लाह। जो त सुणे लतीफ सरकार तर्जुमानी कंदे सिंधी कौम जी फरमायो के वेझड़ा भी दूर के दूर बि औदास परी के चढ़न न चित ते के विसरन नमूर, जिय में कुंडी पूर तीय मूसी बणा सुपरी। हा मुझा दोस्त के अहिड़ा जेके दरबारे मुस्तफा खां दूर थींदा ई नाहिन। इमाम शरफुद्दीन बूसरी रहमतुल्लाहि ताला अलैह जॾहिं फालिज जे बीमारीअ में मुझा दोस्त बीमारीअ में मुब्तला थियो आहे, महीने जो मामलो नाहे, 6 महीननि जो मामलो नाहे, सालनि जो मामलो आहे। जॾहिं 12 साल ग़ालिबन गुज़रनि था, हकीमनि जवाब ॾेई छॾियो, डॉक्टरनि लाइलाज करे छॾियो। जॾहिं सभिनी जवाब ॾिनो, ग़ुलामनि खे ख़बर पई त असांजा रहबर रहनुमा दुनिया छॾण वारा आहिनि। हकीमनि चयो आहे कलाकनि जो महिमान आहे, दीदार लाइ ईंदा बि विया, ॾिसंदा बि रहनि था, रोंदा बि रहनि था। गुलामन जे गोड़न के ॾिसी करे सुणे शरफुद्दीन पुछण लगा, ॿियो त ख़बर दीदार त समझ में अचे थो, तव्हांजे अखियुनि जा लुड़क समझ में नथा अचनि। जवाब ॾिनो आका कीअं समझ में नथा अचनि, जॾहिं असांखे ख़बर पई आहे त महबूब महिमान आहिनि, इन चंद घड़ियुनि खे असां पंहिंजे लाइ गनीमत समझी दीदार पिया कयूं। विछोड़ो यादि थो अचे त नेण लुड़की था पवनि, पाण फरमायो फिक्र न कयो, अञा शरफुद्दीन वञण जो वारो नाहे। पाण फरमायो वञो वञो के बिला हकीमन जा पाण में छॾियो, हकीमन खे छॾियो, हकीमन खे। ई हकीम छा, हकीमन जो हकीम वेठो आहे। दुनिया जी तारीख़ गवाह इमाम शरफुद्दीन बूसरी रहमतुल्लाहि ताला अलैह जॾहिं सभु को पंहिंजे घड़नि ॾे वियो हलियो, अखिड़ियूं बंदि करे जेॾी महिल मुंहिंजे मुस्तफा करीम ते चवंदो